अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जी अज तव्हांखे कान फार्म अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाल लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों अॼु तव्हां सां इहा ॻाल्हि कंदा हलूं त जेको दोलाब ड्रामो सीज़न 2 आहे उहो कॾहिं बि न ईंदो। इहा कान फार्म अपडेट आहे, तव्हां हर भरू इन ड्रामे जो इंतज़ार न कयो। इन जी हाणे सीज़न 2 कॾहिं बि नथो अची सघे, छो जो दोलाब ड्रामो अध ते ख़त्म थी चुको आहे ऐं उन जा पंहिंजे हथ सां एपिसोड कटिया विया। हाणे हू ड्रामो कॾहिं बि न ईंदो। दोस्तों इहो कान फार्म अपडेट आहे। दोस्तों अगरि जेकॾहिं दोलाब ड्रामो पंहिंजो पाण ख़त्म थी वञे हा त पोइ जेको रेस शाहनिवा उहो पंहिंजी अंजाम ताईं ज़रूरु रेस मंसूर उनखे पहुचाए हा। यानी रेस मंसूर रेस शाहनिवा खे पुलिस जे हथां ज़रूरु मराया ऐं उन खे फाही ते ज़रूरु चढ़ाया। ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि दोलाब ड्रामो सीज़न 2 जो इंतज़ार करे रहिया आहिनि। तो दोलाब ड्रामो सीज़न 2 जेको आहे उहो हाली फ़िलहाल कॾहिं बि न ईंदो, छो जो दोलाब ड्रामो हाणे ख़त्म थी चुको आहे ऐं पंहिंजे हथनि सां एपिसोडनि खे विञाए छॾियो अथनि। इन दोलाब ड्रामो जो सॼो बि मज़ो विञाइजी वियो, उन जे करे दोलाब ड्रामो हाणे सीज़न 2 कॾहिं बि न ईंदो। ऐं ॿियो दोस्तों हाणे तव्हांजे लाइ ख़ुशख़बरी इहा आहे त हाणे तमामु जल्द जेको वेरनि जी वस्ती ड्रामो आहे उहो वेरनि जे लाइ तमामु जल्द अचण वारो आहे सिंध टीवी ते। यानी राति जो 8 बजे हाणे तमामु जल्द उन जी एपिसोड रिलीज़ कई वेंदी, राति जो 8 वॻे, यानी हफ़्ते में 4 ॾींहं हलंदो ऐं उन जी कहाणी बि भली आहे। रुॻो तव्हांखे हाणे प्रोमो जो इंतज़ारु करिणो पवंदो। अगरि जेकॾहिं वेरनि जी वस्ती ड्रामे जो प्रोमो अची वञे थो त पोइ तव्हां इहो सम्झी छॾियो त हाणे तमामु जल्द उन जी पोइ एपिसोड हलाई वेंदी। रुॻो असांखे हाणे प्रोमो जो इंतज़ारु करिणो पवंदो। यानी हाणे दोस्तों तव्हां दोलाब ड्रामे जो इंतज़ारु न कयो, हाणे तव्हां जेको आहे न वेरनि जी वस्ती ड्रामे जो इंतज़ारु कयो, छो जो हू ड्रामो हाणे ख़त्म थी चुको आहे ऐं वेरनि जी वस्ती ड्रामो जेको आहे अचण वारो आहे। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।